शाहिद खुसरो वीलॉग यूट्यूब चैनल में खुश आमदीद। जी दोस्तों, रूबी अली वो सितारो है जो हिन टाइम गर्दिश में है। रूबी अली खे केर नथो सुञाणे, अदाकार, एक्टर, मॉडल, हू सब कुछ है। हिन टाइम हू गर्दिश में आहे, उनजो सितारो। शाद जगरानी जी गर्लफ्रेंड हुजण के नाते भी सुञाती वेंदी आहे। अॼुकल्ह उनजो नओं कटो खुलियो आहे, यानी उनजे पोयों एक केस थी वियो आहे, एफआईआर थी वई है हैदराबाद कोर्ट में। जैं एफआईआर कई है वो वकील हैदराबाद जो है। रूबी अली पंहिंजे फेसबुक आईडी ते इहा पोस्ट रखी तो मुझे मथों इहा एफआईआर गलत कई वई आहे। मूं का अड़ी बेहयाई ना है फैलाई। सॼे पाकिस्तान में वॾे वॾे सियासतदाननि जूं नाज़ेबा वीडियोज़ अची रहियूं आहिनि, उन्हनि ते कोई कुझु नथो छो नथो ॻाल्हाए ऐं मुंहिंजे मथों एफआईआर छो कई वई आहे। ऐं रूबी अली जो चवणु इहो बि आहे त मां अहिड़ी का ॻाल्हि न कई आहे। ऐं उन इहा ॻाल्हि बि कई रूबी अली त इन वकील जंहिं मुंहिंजे मथों एफआईआर कराई आहे, इन सां कुछ अर्सो पहिरियों मुलाक़ात थी हुई कंहिं महफ़िल में, लेकिन मूं दुआ सलाम न कई। उन जे खां कावड़जी करे इन वकील मुंहिंजे मथां इहा एफआईआर कराई आहे। ऐं रूबी अली इहा ॻाल्हि कई त मां हिन टाइम हिते न आहियां, जॾहिं मोटंदुसि कराची कोर्ट में मां पेश थींदुसि, हैदराबाद कोर्ट में मां नथी अची सघां, मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। ऐं काफ़ी ॿियूं ॻाल्हियूं बि रूबी अली साम्हूं आंदियूं त मुंहिंजो नुक़सान बि थियो आहे इन केस खां, एफआईआर खां पोइ। उहे बि मां लिखाराईंदुसि कोर्ट में, हरजानो सभु कुझु लिखाराईंदुसि। ऐं रूबी अली सभु कुझु चयो। रूबी अली इहा ॻाल्हि बि कई त हर चकर मूंसां ईअं छो थो थिए। ऐं दोस्तों, तव्हां इहो ॾिसी रहिया हो त इरशाद जगरानी ऐं रूबी अली जो हर महीने को न को कटो खुलंदो रहंदो आहे। इहो सोशल मीडिया ते वरी ही नओं कटो खुलियो आहे। ॾिसूं अॻिते हली इन जो छा थिए थो। ऐं रूबी अली खे जेको आहे हीअ एफआईआर ॾुखी लॻंदी, असांखे त ईअं महसूस थो थिए अलाह करे मसइलो हल इन्हनि जो थी वञे। बहरहाल जेको कुझु बि थियो उहो तव्हांजे साम्हूं असां रखियोसीं। हीअ असांजी राय न आहे, उन्हनि जूं पोस्टां आहिनि। कुझु अरसो पहिरियों पोस्ट रखी शाद जगरानी त रूबी अली सां मुलाक़ात थी वई दुबई में। ऐं महीनो पहिरियों रूबी अली ऐं शाद जगरानी जो ब्रेकअप बि थी वियो। तव्हांखे ख़बर आहे, हिकु ॿिए ते वीडियोज़ ठाहियूं हुयूं। उन खां पोइ वरी शाद जगरानी इहा पोस्ट रखी। हिकु न ॿिए ॾींहुं का नई ॻाल्हि ज़ाहिर थी ईंदी आहे। ऐं हीअ न्यूज़ तव्हां ॿुधी ऐं तव्हांजी राय जेका आहे कमेंट बॉक्स में ॾींदा। ऐं फेसबुक पेज खे फॉलो, लाइक, शेयर इन वीडियो खे अॻिते ज़रूरु कजो। अगर यूट्यूब ते ॾिसी रहिया हो त शाहिद खुसरो वीलॉग यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब कजो। ऐं फेसबुक पेज ते यूट्यूब चैनल जी लिंक आहे, इन ते क्लिक करे यूट्यूब चैनल ते बि अची सघो था। ख़ुदा हाफ़िज़।